अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 29 नवंबर मंडे। सुबुह जा 10 थिया आहिनि ऐं लाइट कोन्हे। मां हिते कुझु कमु करे रही आहियां। ज़हरा त हली वई 9:30 बजे ऐं उनखां पोइ बिजली बंदि हुई त मां कुझु देरि त ॿाहिरि वेठी रहियमि ऐं हाणे अची वियमि। बुख लॻी आहे, पंहिंजे लाइ नाश्तो थी ठाहियां, मानी पचाईंदमि। हिते मां मच्छी पंहिंजी फेवरेट पचण लाइ रखी आहे, खीर कढ़ण लाइ रखियो आहे। सो इहा आहे असांजे अॼु जे व्लॉग जी इब्तिदा। सो ॾिसूं था त अॻियां छा छा थो थिए, लाइट केॾी महिल थी अचे, घणो कुझु तव्हां सां शेयर करण जे लाइ हूंदो यकीनन। सो फ़िलहालु नाश्तो कबो, पोइ ॾिसबो त अॻियां छा थो थिए। 11:30 थिया आहिनि, लाइट 11 बजे अची वई। हाणे मां पाइप विधो आहे हिते ऐं ॿाहिरि बि पाणी ॾींदमि प्लांट्स खे, अंदरि बि ॾींदमि। हवा ॾाढी तेज़ आहे। थोरी देरि पहिरियों ई ज़हरा सफ़ाई करे वई आहे त उनखां पोइ बि एॾा पन किरिया आहिनि ऐं हवा जो अंदाज़ो तव्हां वणनि खे ॾिसी करे सघो था। सो बहरहाल इलाही ॾींहं थी विया आहिनि ॿाहिरि ख़ासि तौर ते पाणी न ॾिनो आहे ऐं मां एतिरो घणो पाणी ॾेई छॾींदी आहियां ॿाहिरि जो 2-3 ॾींहं न ॾियां त माना उन्हनि खे कमी महसूसु न थींदी आहे। सो हाणे सभिनी खां पहिरियों कबो इहो कमु। पाणी ॾेई वरितो अंदरि बि ॿाहिरि बि सभिनी प्लांट्स खे ऐं फ़िलहालु पाइप कोन थी विढ़ियां, हिमत कोन्हे मूं में, ऐं वञा थी अंदरि। थोरी देरि खां पोइ अची वरी इहो बि कमु कंदमि इंशाअल्लाह। हाणे मां पंहिंजे हिन विहाणे खे ठीकु कंदमि। हिन जी पहिरियों छवल आहियांसि, पोइ तव्हांखे ॾेखारियां थी त हिन में छा मसइलो आहे। ॾिसो, हिन छव मां लाहे छॾी आहे। हीअ आइडियाज़ जो विहाणो आहे ऐं तक़रीबन मुंहिंजे ख़्याल मां 7 सालनि खां यूज़ थी कयां, त 7 सालनि में ई ॿाहिरि कुझु दॿिजी वियो आहे। ऐं हाणे छा आहे मसइलो, जो जिते मां सुम्हां थी उते विच में खॾो पइजी वियो आहे। त उसूलन त ईअं थियणु खपे त भई हिन सॼे जी या पॉलिस्टर कढी ऐं उनखे वापसि खोले अलॻि अलॻि करे वरी भरिजे, पर मां ईअं कोन कंदमि। हे थोरो थोरो जेको हितां ख़ाली थियो आहे, हे ॿई पासा, छो त विच ते मां सुम्हां थी, त इन में मां थोरी फिलिंग करे छॾींदमि। हिन में सहूलियत इहा आहे जो हिन में ज़िप लॻियल आहे, ज़िप खोले थोरी पॉलिस्टर फिलिंग करे ऐं हिनखे मां सेट कंदमि हाणे। सो हिनखे मां फिलिंग करे छॾी, जितां जितां बि थोरो दॿियल हो उतां मां हिन में पॉलिस्टर विधी आहे ऐं हीअ मुंहिंजी पॉलिस्टर जी बोरी थी वई ख़ाली, जेका मां साफ़ु करे छंडे ऐं वेढ़े रखंदमि, छो त पोइ मूंखे चैरिटी जो सामान किथे बि मोकिलण में सहूलियत थींदी आहे, चाहे उहे थांव हुजनि या अहिड़े टाइप जो कुझु बि हुजे। सो हाणे वञी हिन ते छव चाढ़ींदमि ऐं वापसि रखंदमि पलंग ते। हे थी वियो, शुक्र अल्लाह जो। अलाए कॾहिं खां इहा मतिलबु सुस्तीअ में हा कयां थी विसरी पियो वञे। फाइनली अॼु मां हिनखे ठीकु करे वरितो। ॿ थियण वारा आहिनि, बल्कि 2 ई थिया आहिनि सम्झो। त निमाज़ मां पढ़ी आई आहियां ऐं हाणे सुबुह खां असांजो इंटरनेट बंदि आहे 9 बजे खां। हालांकि अॼु मुंहिंजी मर्ज़ी हुई शदीद त मां पपेट शो हिकिड़ो जेको आहे उहो शेयर कयां। 2 मुंहिंजा पपेट शोज़ रेडी आहिनि ऐं जेके मां ठाहे त छॾिया, पर उन में हाणे इहो थो थिए त इंटरनेट आहे कोन सुबुह खां। हाणे कॉल कई आहे, मां हिननि खे बार ॾिसां केॾी महिल था अचनि, पोइ मां जेको आहे उहो शेयर कंदमि। ऐं हिन महिल मां तयारी थी कयां लंच जी। हे हिन में धाणा आहिनि फ्रेश जेके मां सुबुह वरिता, हलीम पियो आहे, इहो गरम कंदमि ऐं फ्रेश बसर मां सिर्फ़ु फ्राई कंदमि, छो त बाक़ी धाणा कटणा आहिनि ऐं हलीम पकल आहे। मां ॾिसां थी हिकिड़ो बसर खणी, असां 2 ॼणियूं आहियूं, असांजे लाइ इहो काफ़ी थींदो। बसर मां कटींदमि, हलीम गरम कंदमि, धाणा कटींदमि
ऐं बसर फ्राई कंदमि। सो इहो असांजो लंच थी वेंदो ऐं चांवर बि पिया आहिनि, हा उहे बि गरम थींदा। शाम थी वई आहे, 3 पहिरीं जी नमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं हीअ मां कटिंग करे छॾी हिननि जे ट्राउज़र्स जी, जेके मां अॼु त कोन थी सिबां। अॼु सॼो ॾींहुं असल में मूड ई ख़राबु थी वियो, न सुबुह जो 2 कलाक लाइट न हुई, पोइ सॼो ॾींहुं इंटरनेट न हो ऐं हाणे अलाह जो शुक्र आहे त इंटरनेट बिल्कुलु ठीकु थी वियो आहे। बसि मां हिननि जी कटिंग करे छॾी आहे, फ़िलहालु हिननि खे सिबां नथी। मां अची वई आहियां ॿाहिरि ऐं दिलि थी चए थोरा मुङेरा खाइजनि ऐं सियारे जो मज़ो वठिजे। प्रॉपर त अञा सी कोन्हे, पर बहरहाल ख़ैरु मौसम सियारे जी थी हले। ऐं सुराण कुझु करे थी हिते, शायदि सुराण छा थी करे? सुराण ते दाल, चणनि जी दाल, मां सम्झो मास जी आहे। सुराण चणनि जी दाल थी ठाहे, कोई अथसि प्लान रेसिपी। सो बहरहाल हिते हीअ पंहिंजी तयारी थी करे। अञा हलीम बचो आहे? हलो सही, कढी रखेसि न। इहो मुंहिंजे नाश्ते लाइ। अच्छा ठीकु आहे। सो हाणे मां खाईंदमि मुङेरा ऐं पोइ तव्हां सां मिलंदमि। सांझी जी नमाज़ पढ़ी मां हिते अची वेठी आहियां लाउंज में ऐं कुझु करण जो मूड कोन्हे मुंहिंजो। हा हिते वेठे वेठे या त कुझु जीअं नाइट सूट्स खे मां अञा ताईं शर्ट्स खे बटण न आया आहिनि उहे हणंदमि, या फ्रॉक्स कटिंग करे रखंदमि। सिबण वग़ैरह जो मूड न आहे, सुराण कुझु पचाए थी ऐं ॿियो बि कुझु फ्रिज में पियो आहे त असां राजी मानी कुझु फ्रेश नथा ठाहियूं, उन मां गुज़ारो थी वेंदो। ऐं उन खां अलावा कमु शायदि अॼु बि मां घटि कयो आहे, आराम वधीक कयो आहे, पर उहो आराम मूंखे बेज़ारी ॾींदड़ हुयो, बेज़ार कंदड़ आराम हुयो, छो त मूंखे कमु करिणो हो पर कमु थिए कोन पियो। ऐं मां हाणे हीउ जेको तव्हां मुंहिंजो व्लॉग ॾिसंदो अॼु जो, इन खां पहिरियों पपेट शो मां अपलोड करे चुकी हूंदमि, उहो छो त उहो हाणे थी रहियो आहे, त जेसि ताईं हीउ व्लॉग मां अपलोड कंदमि तेसि ताईं पपेट शो तव्हां ॾिठो हूंदो। सो प्लीज़ पंहिंजे ॿारनि सां ज़रूरु शेयर कजो ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां शेयर कंदव त मुंहिंजो हौसलो वधे थो, ऐं कमेंट ज़रूरु कयो हर हाल में, चाहे हुन में का ॻाल्हि न बि वणेव मूंखे गाइड करण लाइ कमेंट कयो, पर कमेंट कयो, इहो ज़रूरी आहे मुंहिंजे लाइ। ठीकु आहे, ईअं सम्झो इहा मुंहिंजी एनर्जी आहे, अगरि तव्हांजा जेके कमेंट्स आहिनि न मूंखे कमु करण ते मजबूर था कनि। सो अॼु जो इहो नंढिड़ो व्लॉग आहे, ख़बर न आहे अलाए केतिरे मिंटनि जो ठहियो आहे, मां त नोटिस बि न कयो आहे। कम इलाही आहिनि जेके थींदा रहंदा ऐं पर मां व्लॉग खे देरि ताईं जेको आहे कंटिन्यू नथी करे सघां, छो त पोइ अपलोड नथो थिए, देरि थी वञे ऐं इंटरनेट स्लो थो थी वञे, पोइ अपलोड नथो थिए। हिन महिल बि तक़रीबन 6:15 थिया आहिनि, 6:20 ईअं टाइम थियो आहे। सो मोकिलायां थी तव्हां खां, ख़ुशि जो आबाद जो, अलाह सी तव्हांखे सलामत रखे। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं, तेसि ताईं अलाह वाही।